माण्हुनि खे 13,10,000 रुपया ॿिए त चकर सां मां कर्ज़ु वरितो उहो उगाड़े वरी मां ॾिनो मान वठी रसवी मां जंहिंमें के हुकूमत जे तरफ़ां जेकी सहायता आहे उहा 1,65,000 रुपए जी आहे। हाणे वधीक हिन घर खे अञा तामीर करण लाइ जेके टोकन्स आहिनि उहे अॼु असां साईं जाम साहिबनि खे बि गुज़ारिश कंदासीं। 182 तंज़ीमां टोटल इन यूसी में मौजूद आहिनि, 21 माना यूसी मुबारकपुर में मौजूद आहिनि। टोटल दे इन यूसी में 4 आहिनि, टोटल ॻोठ 28 वरी यूसी सतह ते असां हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे यूसी मुबारकपुर जंहिंमें 4 उहिदेदार आहिनि जेके यूसी खे हिकु बेरोज़गार आहिनि उन्हनि खे असां हुनरी सिखिया सिलाई जो कमु थियो, छोकिरनि खे मोटर बाइक सोलर मैकेनिक हमारी टोकन सब मथे कयो जन जन के टोकन मिलिया आहिनि तो पंहिंजा ये सब मथे कजो साईं सब टोकन बेसिकली